Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. असांजी सिंधी ग्रामर में काफ़ी लफ़्ज़ अहिड़ा अचनि था जंहिंमें असां काफ़ी मुंझूं था, जंहिंमें मेन आहे फेल। फेल यानी इंग्लिश में चवंदा आहियूं वर्ब। वर्ब जी माना छा आहे? असां वर्ब जेकॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं इंग्लिश में असांखे ख़बर आहे, पर जेकॾहिं सिंधी में अचे थो असां कंफ्यूज़ थियूं था। फेल उहो लफ़्ज़ु आहे जेको जुमिले में हुअणु, करणु, सहणु, थियणु, पवण जी माना ॾेखारे, यानी काई बि एक्टिविटी ॾेखारे उनखे असां छा चवंदा आहियूं? फेल चवंदा आहियूं। ठीकु आहे, मिसाल तौरु पढ़णु, लिखणु, ॾिसणु, घुमणु, माना जेका बि असांजी एक्टिविटी हूंदी आहे उहो असांजी छा हूंदो आहे? फेल हूंदो आहे ऐं वर्ब हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे चवंदा वर्ब जे क़िस्मनि ते। हाणे फेल यानी वर्ब जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको आहे फेल मुतइदी मारूफ़। यानी फेल मुतइदी मारूफ़ उहो हूंदो आहे जेको असां एक्टिव वाइस में कमु कंदा आहियूं। जेके असां जुमिला आहिनि एक्टिव वाइस में उहे असांजा फेल मुतइदी मारूफ़ में ईंदा आहिनि। अहिड़ा मुतइदी फेल जंहिंजो फ़ाइल ज़ाहिर या ॼातल हुजे त उन्हनि खे फेल मुतइदी मारूफ़ चइबो आहे। यानी जंहिंमें फ़ाइल ज़ाहिर हुजे, यानी जेको सब्जेक्ट, फ़ाइल यानी सब्जेक्ट असांजो सब्जेक्ट क्लियर हुजे, सब्जेक्ट वर्ब सां गॾु क्लियर हुजे। मिसाल तौरु ड्राइवर कार हलाए थो, मां मानी खावां थो, हू स्कूल वेंदो आहे, असां स्कूल वेंदा आहियूं, असां मानी खाईंदा आहियूं, मां डोड़ां थो। अहिड़े तरीक़े जा जेके बि असांजा एक्टिव वाइज़ जा जुमिला ईंदा उहे फेल मुतइदी मारूफ़ में ईंदा। ऐं ॿियो आहे फेल मुतइदी मजहूल। उहे लफ़्ज़ जेके असांजा पैसे वाइज़ में अचनि, यानी फेल मुतइदी मजहूल जेको हूंदो उहे असांजा पैसे वाइज़ वारा जुमिला हूंदा। जेके बि पैसे वाइज़ में हूंदा फेल मुतइदी मजहूल में हूंदा। ठीकु आहे, अहिड़ा मुतइदी फेल जंहिंजो असुलु फ़ाइल गुम हुजे ऐं मफ़ऊल फ्री फ़ाइल वारी जाइ ते अचे त अहिड़नि फेलनि खे मुतइदी मजहूल चवंदा आहिनि। मजहूल जी माना आहे अणॼातल, यानी जेको सब्जेक्ट फ्री ऑब्जेक्ट ते वञे ऐं ऑब्जेक्ट फ्री अची सब्जेक्ट ते अचे, उहे जेके हूंदा असांजा फेल मुतइदी मजहूल हूंदा आहिनि। ठीकु आहे, जीअं कार हलाई वई, चोर मारिया विया, मानी खाधी वई, या अहिड़ा जुमिला जेके असां पैसे वाइज़ इस्तेमालु कंदा आहियूं। मूंखां मानी खाधी वई, अख़बार पढ़ी वई, चोरनि सां ॿारु अगवा कयो वियो। यानी जेके असांजे पैसे वाइज़ जा जुमिला ईंदा उहे फेल मुतइदी मजहूल में ईंदा। हाणे मां सम्झां थो तव्हांखे, तक़रीबन इहे टर्म्स आसान हुया जेके तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। उन खां पोइ आहे फेल अकर तर्क, यानी अहिड़ा फेल जंहिंजो बुनियादी फेल लाज़मीअ जे मज़दर मां हुजे ऐं संदन असुलु फ़ाइल गुम हुजे, तन खे फेल अकर तर्क चवंदा आहियूं। अकर तर्क जी माना आहे बेफ़ाइल, यानी जंहिंजो सब्जेक्ट न हुजे। फेल अकर तर्क उहो हूंदो आहे जंहिंजो सब्जेक्ट गुम हुजे या सब्जेक्ट न हुजे। सुभाणे मिलबो, ईंदड़ साल हैदराबाद हलिबो, अचो त हलूं, वेहो त गानो ॻायूं, ईंदे त हलंदासीं, मिलबो त हलंदासीं। यानी अहिड़ा जुमिला जंहिंमें सब्जेक्ट न हुजे उहे फेल अकर तर्क में अचनि था। इहे मेन शयूं हुयूं जेके तव्हां असां डिस्कस कयूंसीं। अहिड़ी रीति असांजा काफ़ी लेक्चर्स असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफी शर ते मौजूदु आहिनि। जेके तव्हांखे वधीक लेक्चर खपनि त असांजी प्लेलिस्ट खे ज़रूरु फॉलो कंदा। प्लेलिस्ट में असां क्लास वाइज़ फोल्डर अलॻि अलॻि ठाहिया आहियूं, जंहिंमें तव्हांखे साइंस क्लास 8 खां ताईं 4 खां 8 ताईं मिलंदी। उन सां गॾोगॾु मैथामेटिक्स 3 क्लास खां 8 ऐं 9 10 जा टॉपिक पिण में मौजूदु आहिनि, ऐं ॿिया सिंधी जा टॉपिक्स ऐं ॿिया मिक्स काफ़ी जेके आहिनि पास्ट टेस्ट पेपर या जेके पेपर थी रहिया आहिनि उन्हनि जा सवाल जवाब ऐं उन्हनि जी सम्झाणियूं असांजे पेज ते अवेलेबल आहिनि। जेके तव्हांखे असांजा लेक्चर वणनि था त कमेंट में ज़रूरु राय ॾींदा। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।